तव्हांजो दोस्त तव्हांजो भाउ मजादी मोहम्मद जरवार हिन वक़्तु मौजूदु आहे ॻोठ इमाम बख़्श पुसियो जेको टंडोजाम जे पासे में आहे ऐं उते जो मशहूरु नाले वारो टिकटॉकर आदा मोहम्मद अयूब पुसियो जेको हिन वक़्तु असां सां गॾु मौजूदु आहे ऐं असांजो हितां गुज़र थियो त असां पुछा की त भाऊ ॻोठु मौजूदु हो। असां सोचियोसीं छो न बाबा संगत सां कचहरी थी वञे ऐं भाऊ अयूब सां बि 2-3 मिंट थी वञे। भाऊ अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छा हाल आहे? ख़ुशि आहियो? सभु ख़ैर आहे अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो ख़ैरियत आहे? तबियत सही आहे? साईं अलाह जी महिरबानी आहे, मालिक जा करम। तव्हां ॿुधायो? असांजी बिल्कुलु अल्हम्दुलिल्लाह। पहिरीं तव्हांखे मुबारक हुजनि, तव्हांजो टिकटॉक ॾाढो ज़बरदस्तु हलंदो आहे पूरी दुनिया में, सिर्फ़ु सिंध ऐं पाकिस्तान में न, पूरी दुनिया में। उन जे लाइ तव्हांखे मुबारक हुजनि। साईं ख़ैर जी अव्हांखे बि मुबारक ई हुजे। असांजी महिरबानी। साईं असां आयासीं त तव्हांजे पाड़े में उस्ताद गुलाम हुसैन सोलंकी वटि, जेको मूसीकार पाए ऐं फ़नकार पाए, उन सां मुलाक़ात पोइ असांखे ख़बर पई तव्हांजे ॻोठ बि हिते पासे में आहे। पोइ असां चयो त हाणे भला भाऊ सां बि मिलिया वञूं। तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हांजो कमकार कीअं पियो हले? सही माशाल्लाह, कमु सही पियो हले जी माशाल्लाह, अलाह जी महिरबानी आहे। घर में इज़त कोन्हे, ॿाहिरि हाणे माशाल्लाह सुठी इज़त थी वई आहे। अच्छा, उन जो को ख़ासि सबबु? साईं सबबु इहो आहे जो माई मूंसां ठहे कोन, बेनज़ीर जा जी पैसा मिलिया अथसि न, मूंसां ठहे कोन थी। अच्छा, हा हा, इहा त माई जी बेवाजिबी आहे। बसि आहे बेवाजिबी। ऐं हिकिड़ो दारू थो करे, सभिनीनि वटि मायूं आहिनि, पर आहे असां सां बि इहा हालत आहे, पर कहिड़ो ओपी ॻाल्हि कोन आहे। शाबस तव्हांखे हुजे साईं। ऐं इन डप में सुम्हां बि कोन थो, यकीन करियो। दुश्मनी माई सां आहे का मिड़ई ॻाल्हि थोरी। अच्छा, हा त माई वारी दुश्मनी वाक़ई बिल्कुलु खाधे में ज़हर, राति जो छुरी सां मारे सघे थी ऐं सुम्हां ई कोन थो। अच्छा, हा, छोरा बि वरी हुनजो पासो मां जो वठो लाज़मी आहे। उहो वरी छा आहे पाण वारे जेके मुलनि चोरनि जो मथो करे कयो न, त उहो जेका जन्नत आहे न, उहा माउ जे पेरनि में आहे, उन करे पीउ जे पेरनि में कुझु कोन्हे। जन्नत आहे माउ जे पेरनि में, उन करे चोरनि जो वाक़ई मथो करे। मुलनि ग़लति फतवा ॾिनी आहे। पीउ जो को बि तारीफ़ कोन था कराइनि, कंहिं हदीस मां साबित करे ॾियनि। सही, उहा ॻाल्हि आहे कोन। पीउ जन्नत जो गेट आहे, गेट खुलंदो त वेंदा। हा, गेट खुलंदो त वेंदा, बिल्कुलु। हाणे गेट बंदि आहे, पर छोरा चवंदा असां गेट टिपी वेंदा। सही सही सही। अच्छा, ॿियो तव्हां छा ॿुधाईंदो? तव्हांजो कमकार कीअं पियो हले भला? इन खां अलावा तव्हांजो ॿियो को मशग़िलो? साईं बसि माशाल्लाह, इन टिकटॉक जी दुनिया में असांखे इश्क बि आहे ऐं हर माण्हू हींअर परेशान आहे। हा, सही ॻाल्हि आहे। ऐं दोस्तनि खे खिलाइण जा, दोस्तनि खे ख़ुशि रखणु। सही, असांजी हिकिड़ी दिलि पंहिंजी ख़ुशि थींदी आहे त दोस्तनि खे ख़ुशि रखूं त असां बि ख़ुशि आहियूं। सही, तो सिंध असांजी जेका सॼी सोल ठही पई आहे। सही, अलाह जी महिरबानी आहे। जेके बि असांजा सिंधी माण्हू असां सां मोहबत जाम कंदा आहिनि। मोहबत इन करे कंदा आहिनि जो को वॾेरो सही थो चवे। हा, सही ॻाल्हि छो जो हर माण्हू सां इहा पॉल्यूशन हूंदी आहे, पर असां ओपिन ॻाल्हि था करूं, ॿिया माण्हू सूर पियो फिरनि पिया। तव्हां माना ईअं सम्झो त हींअर असांजा माना सिंध जा ॿिया वताया फ़क़ीर आहियो। बाबा बिल्कुलु तव्हांखे वताए फ़क़ीर चई सघिजे थो, त तव्हां जेका ॻाल्हि आहे उहा सिधी था चओ। वताए फ़क़ीर अलाह सां हुजत कई, मूं ज़ाल सां कई, पर मुंहिंजी फिटी वई। हक़ीक़त आहे, बिल्कुलु बिल्कुलु। ऐं पाण भाऊ बि नुमाइंदा रहिया, मूंसां हालत आहे। साईं तव्हां ग़लती कई आहे, मूंखां सलाह पुछो आहे त तव्हां हिकिड़ी मां बि हथु कढी वठो। मूंखे करे इहा ख़बर हुजे हा त भाऊ अयूब उन टाइम में भाऊ जेकर तव्हां सां वास्तो हुजे, तव्हां बिल्कुलु तव्हां खां पुछी पोइ पहिरीं शादी बि पोइ करे हा। साईं यकीन कंदो, हाणे त खणी बि वापसि मायूं नथा वठनि। हाणे केरु वठंदो बाबा? ऐं वठण असां जॾहिं वियासीं त 200 मायूं 200 मर्द वठी वियासीं। अच्छा, हाणे असां 5000 माण्हू वठो वञूं, वापसि वठो नथा वठो। अच्छा, हा बाबा, माशाल्लाह। मां जेके दोस्त मूंसां जुड़नि पिया, उन्हनि जी महिरबानी। उन्हनि दोस्तनि खे अरदास, मुंहिंजे प्रोग्राम खे वधेरे सां गॾाऊं वेठो आहियां। ऐं मुंहिंजी हिन लाइव खां अलावा मुंहिंजी वीडियो बि भरिजे पई, जेका टिकटॉक ते रखां थो महिराण या मोती ते। ऐं तव्हां उनखे बि बिल्कुलु शेयर कजो, लाइक कजो, फॉलो कजो। ऐं भला भाऊ अयूब संगत जे लाइ को मैसेज? साईं संगत खे मैसेज इहो आहे, जेके शादी कयो वेठा आहिनि से मिड़ई टल सां वक़्त पंहिंजी ज़िंदगी गुज़ारनि। बाक़ी जेके छड़ा आहिनि उन्हनि खे बराए महिरबानी त शादी जी कोशिशि न कनि। अच्छा, छो जो पाड़े में जंहिंजी शादी थियल हुजे उनखे शाम सुबुह ॾिसंदा, सॼी ख़बर पइजी। हा, इहा हक़ीक़त आहे, बिल्कुलु। फिदा हुसैन लिगारी असां सां जेको त लुटको मोरी का फिदा हुसैन अॼु असां मतिलबु सिंध जो, पाकिस्तान जो न, पर मतिलबु दुनिया जे टिकटॉक, दुनिया जो मशहूरु टिकटॉकर अदा अयूब पुसे जे ॻोठ वेठा आहियूं। तव्हांखे को अदा अयूब खां लाइव सुवाल करणो हुजे त बिल्कुलु तव्हां सुवाल करियो। तव्हां अदा सां बिल्कुलु लाइव आहियो। ॿिया बि दोस्त जुड़नि पिया, पर उन्हनि जा मैसेज हले छो कोन पिया मूं वटि अचनि, बिल्कुलु जुड़िया त पिया आहिनि। न उन्हनि जी तस्वीर भेजो, उहे महिरबानी करियो कमेंट्स में अचो त ख़बर पवे त असां सां किथां जुड़िया आहिनि। उहे दोस्त असांजे प्रोग्राम खे ज़रूरु
लाइक कनि अवा तव्हां बि दोस्तनि खे पंहिंजनि खे चओ ऐं दोस्त जेके बि असांखे लाइव ते ॾिसी रहिया आहिनि उन्हनि दोस्तनि खे बराए महिरबानी जेको पंहिंजे ज़िले जी ख़बर ॿुधाइनि कहिड़े कहिड़े ज़िले खां साईं जे लाइव हले पियो ऐं असांखे बि ख़ुशी थिए त साईं असांखे परे परे खां ॾिसी रहिया आहिनि उन्हनि जी महिरबानी जेका असांजी लाइव खे ॾिसनि पिया ऐं असांखे लिखी ॿुधाइनि कहिड़े ज़िले खां ॾिसनि अच्छा मूं अक्सर ॾिठो आहे त तव्हां सां जेके तव्हां टिकटॉक ठाहींदा आहियो जी साईं। उन में तव्हां सां जेको साम्हूं वारा दोस्त हूंदा आहिनि मक्सी आहिनि या केरु आहिनि अॼु उन्हनि सां बि मुलाक़ात थी वञे हा पर शायदि हिते जा कोन्हे किथे साइड जा आहिनि हा साईं साइड जा ने हिकिड़ो दरिया ख़ान मरी आहे ॿियो जाम मंगसी साहब आहे हा अच्छा उहे कोन्हे हींअर वेझा न उहे हींअर पंहिंजे घर हूंदा मोहम्मद यूसुफ लगारी साहब असां अॼु बिल्कुलु वेठे आहियूं पुसियन जे ॻोठ विच मोहम्मद अयूब पुसिया नाल कहते तुसारी महिरबानी तो तव्हां लाइव मोहम्मद यूसुफ साहब जी वॾी महिरबानी जो असांजी लाइव ते आ गया अपना कम सिरा असांखे ॾेखारा पिया वॾी महिरबानी अच्छा मूं त वॾे न तव्हांखे सुवाल पिया कयो त मुंहिंजा अक्सर जेके तव्हां वारा दोस्त आहिनि उहे तव्हां सां सिंधी ॻाल्हाईंदा आहिनि तव्हां उनखे सिराइकी में मतिलबु जवाबु ॾियण जी कोशिशि कंदा आहियो छा तव्हां पंहिंजी ॿोली वारे हवाले सां या हिकिड़ो टिकटॉक में तव्हांखे सिराइकी ॿोली में वधीक अहमियत मिली आहे छा आहे साईं असांखे पंहिंजी ॿोली जेका सिराइकी आहे उहा मिठी ज़ुबान आहे उन करे असां सां मुहबत काफ़ी माण्हू कंदा आहिनि जेके सिंधी माण्हू काफ़ी जेके सिंधी ॻाल्हाइण वारा जी उन्हनि खे सिंधी माना ॻाल्हाइनि था पर सिराइकी जेको उन्हनि खे अचे कोन थी पर सम्झनि था हा सम्झनि था बिल्कुलु वॾेरा मुंहिंजो पुटु नंढो आख़िरी पुटु मीर मूसा ख़ान जरवार उहो पाण सां प्रोग्राम में जुड़ी चुका आहे मुंहिंजे मजादी फार्म हाउस तां बुकेरा शरीफ़ तां उहो चए थो त चाचा साईं खे सलाम चओ मोहम्मद उर्स लगारी गाज़ी कालरू जे ॻोठ खां असां सां जुड़ी चुका आहिनि ऐं दोस्तो प्रोग्राम खे शेयर कजो जी वधि खां वधि दोस्त असांजो प्रोग्राम ॾिसी सघनि ऐं मोहम्मद अयूब जे खां को बि सवाल दोस्त को पुछणु चाहिनि त बिल्कुलु असां